पंहिंजी तहज़ीब ते, पंहिंजी सिंध ते, पंहिंजी सिंध जी धरतीअ ते, पंहिंजी कराची ते नाज़ आहे। असांजी तहज़ीब, असांजो कल्चर, इंसानियत जीअं पुराणी आहे, उन जी तारीख़ पुराणी आहे, ईअं असांजो कल्चर पुराणो आहे। इन जी इर्तिका इंसानियत जी इर्तिका सां गॾु हले थी पई। ऐं असांजे कल्चर में सिर्फ़ु पटको, अजरक या लिबास नथो अचे, असांजी ॿोली अचे थी, असांजी धरती जा उथण वेहण, हुनर, मुहबतूं ऐं न्याज़, रंग, सूफ़ी जो कल्चर, सभु हर शइ अचे थी। ही जेके ॾियार असां मल्हायूं था, सेलिब्रेट करण जो मक़सदु इहो आहे, असां उजागर कयूं इन्हनि ॻाल्हियुनि खे ऐं असां इहो पैगाम पंहिंजे ईंदड़ नस्ल ताईं पहुचायूं। ही असां जेको जागरता रैलियूं कढूं था या 6 डिसंबर मल्हाईंदासीं, इन जो मक़सदु इहो आहे त दुनिया ताईं त असां पैगाम पहुचायूं था, पर पंहिंजे ईंदड़ नस्ल खे असां तरबियत पिया ॾियूं त असांजो ही कल्चर आहे ऐं हिन कल्चर खे ता क़यामत खणी हलणो आहे। असांखे अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे कल्चर ते नाज़ आहे, पंहिंजी सिंध ते नाज़ आहे ऐं असांजो कल्चर पूरी दुनिया जे कल्चरनि में मुनफ़रिद आहे। उहे कल्चर जेके पंहिंजी पंहिंजी हैसियत रखनि था, उन में असांजी सिंधी ॿोली जी हैसियत हुजे, असांजे कल्चर जी हैसियत हुजे, असांजे अजरक जी हैसियत हुजे, उहा हमेशह निमाया आहे ऐं निमाया रहंदी। ऐं